माण्हू अचे तो खाधा पीता ॾाढा फर्स्ट क्लास आहिनि पोइ माण्हू थुलो थी थो वञे। कम कहिड़ो कंदा इहो ॿुधायो असांखे। मां ऑफिस में कमु कंदो आहियां, टी बॉय आहियां। टी बॉय दोस्तों ये सिंधी नौजवान ही हूंदो हिन जो रोक था क्यों रोकींदासीं भाई ज़रूर। अस्सलाम वालेकुम। अदा सिंधी। हा वाह मां सिंधी आहियां। ख़ैर अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह सुञाणियो मूंखे। यार ॾिठण लॻो पिया ARP त न आहियो जेको वीडियो ठाहींदा आहियो फेसबुक ते। जी हा। वाह वाह माशाल्लाह सुञाणे विया हो। जी वाह। हाणे तव्हां हितां निकिता हो साम्हूं समुंड हलियो पिया वञो समुंड घुमण पिया वञो था। हा वाह समुंड जो चक्कर बि ॾींदा आहियो। माशाल्लाह माशाल्लाह कम कहिड़ो कंदा इहो ॿुधायो असांखे। मां ऑफिस में कमु कंदो आहियां, टी बॉय आहियां। टी बॉय जी हा। वाह वाह माशाल्लाह माना चांहि खणी पेश कंदा गौ। जी जी गवा साईं अर्बन खे ॾींदा आहियूं चांहि। अर्बन जो गौ कीअं टेस्ट अथव। VIP सफ़ा कड़ो हूंदो आहे। हा कड़ो खजूर सिंधी माण्हू खे न वणंदो पर खजूर खाईंदा हुन सां गॾु। न था न बि साईं जी। हाणे तव्हां माशाल्लाह समुंड पे पिया वञो डेली घुमंदा आहियो। हा बस डेली वेंदो आहियां, वॉक बि कंदो आहियां। हिते माण्हू अचे तो खाधा पीता ॾाढा फर्स्ट क्लास आहिनि पोइ माण्हू थुलो थी थो वञे। इन जे करे मां चवां थो थोरी वॉक बि थी वञे, इंजॉय बि थी वञे। तमामु बहितरीन आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त वॉक यार इहो तव्हां ज़बरदस्त पॉइंट कयो आहे। अक्सर आऊं माण्हुनि खे चवंदो आहे भाई वॉक कंदा कयो। हाणे वॉकिंग रूट कहिड़ो ज़बरदस्त ठहियल आहे। सो तव्हांजी रिहाइश किथे हिते ई आहे। जी हा मुंहिंजी हिते ई माना वेझे आहे वॉक कंदा वञो त डायरेक्ट समुंड। डायरेक्ट समुंड ते सेठ जे वरी मानी वठंदो आहियां उतो चांवर रोज़ बुखारी जंहिंखे चवंदा आहिनि बुखारी पंहिंजे लाइ में। जी हा पंहिंजे लाइ बि असां उन सेठ जे लाइ बि। वाह वाह माशाल्लाह ज़बरदस्त। पाण केरु आहियो। मां हतार आहियां पाण। हतार किथां जा। राधन विलेज जा, मेहर तालुको आहे, ज़िलो दादू आहे असांजो। मेहर जा जी। इन हतार छा ते। इहो असांजो पंहिंजो माइट आहे। माइट जी हा हा जी। इहो बि मशहूरु आहे मुंहिंजे फेसबुक ते। अच्छा हा ठीक आहे ॾाढी सुठी। हाणे त भाई मेहर जो छा मशहूरु आहे। मेहर जो मेहंदी मशहूरु आहे। मेहंदी मशहूरु आहे। जी हा। शादी थियल आहे तव्हांजी। न शादी न आहे थियल। पोइ इहो हाणे मेहंदी वारो सवाल कोन ठहंदो छो जे तव्हांखे लॻाई न आहे त ख़बर कीअं पवंदी। जॾहिं लॻाईंदव पोइ ख़बर पवंदी रंग आहे या न आहे। पर अॼुकल्ह मिलावट थी वई आहे यार। हा मिलावट त हर शइ में आहे इंशाअल्लाह ताला। वाह वाह माशाल्लाह। वीज़ा घणे जी वरितव कीअं आयो। वीज़ा बा मुंहिंजा भाइर आहिनि हिते ॿ ॼणा। अच्छा माशाल्लाह। पहिरियों मां बि 4 साल रही हुयुसि, वरी 8-9 साल पाकिस्तान हुयुसि, उन खां बाद में वरी आयो आहियां, वरी 2-3 महीना हिते थिया आहिनि। माशाल्लाह ॿ भाइर हिकु तव्हां 3 ॼणा। जी हा शुक्र माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। खुशी थी ज़बरदस्त। पोइ तव्हांजो पाकिस्तान में उते छा आहे कारोबार को बिज़नेस। बस इंशाअल्लाह ताला घणो कुझु आहे शुक्र आहे मालिक जो। वाह वाह। छा अॻिते मुस्तक़बिल छा आहे छा सोचियो अथव हितां वञी करे छा कंदव हुते। बस जेको अल्लाह खे मंज़ूर हूंदो इंशाअल्लाह उहो ई थींदो। घणो तव्हांजे आहे कारोबार बि कंदासीं इंशाअल्लाह ताला। माल जो वाड़ो बि वॾो फर्स्ट क्लास हणंदासीं। वाह वाह इहो बि त कारोबार सही ज़बरदस्त आहे। खीर पेवर ॾुई खपा ऐं तक़रीबन घणो किलो वॾो महांगो अथई तव्हांखे ख़बर आहे। हा भाई खीर हिनमहिल 200 रुपए पाकिस्तान में मथे आहे। कराची में 250 रुपया आहे। कराची में अचे न अचे तव्हांखे हुते वाड़ो खोले ॾींदासीं तव्हांखे फैसिलिटी कंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह। असांखे का सुठी हुते फैसिलिटी जो हुते खोलींदासीं जे न फैसिलिटी ॻोठी खोलींदासीं। ज़रूर। नौजवाननि खे कहिड़ो पैगाम ॾींदा उहो नौजवान माशाल्लाह तव्हां आया हो कया हो त घणी पघार आहे तव्हांजी। मुंहिंजी 2000 रियाल पघार आहे माशाल्लाह। हा खाई पी लख ॾेढ बचायूं था। हिते सुखिया बि आहियूं, ॻोठ कुझु बि न आहे। पाण उतां जा ई आहियो तव्हां बि। असां नौजवाननि खे चवंदा अचो रोज़ी कयो, हिते सुकून आहे, मज़ो आहे, 24 कलाक बिजली आहे, हिते खाधा पीता फर्स्ट क्लास आहिनि। अलाह जा महिरबानियूं आहिनि। जंहिंजो वरी नसीब थिए वरी मक्का मदीना हर शइ हिते थियनि पिया था। वाह 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 माशाल्लाह। अहिड़ा ख़ूबसूरत मंज़र बि ॾिसो पिया गॾो। जी हा इंशाअल्लाह ताला असां तव्हां सां हर वक़्तु गॾु हूंदासीं, मंज़र धंज़र ॾिसूं पिया था। तव्हां बि अॼु मिली ॾाढी ख़ुशी थी। वॾी तव्हांजी महिरबानी। तव्हां सां बि असां मिली करे ख़ुशि थियासीं ऐं अचानक असां वीडियो ठातोसीं तव्हां राज़ी थिया एतिराज़ न कयो। न बा एतिराज़ छो, असांजा भाइर आहियो, सिंधी भाइर आहियूं, ख़ुशी महसूस पई थिए। वॾी महिरबानी माशाल्लाह ज़बरदस्त तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे माशाल्लाह। हे केॾो रूट ख़ूबसूरत आहे। वॉक वारी जेका तव्हांजी ॻाल्हि आहे न मूंखे ॾाढी वणी पसंदि आहे। न असल में वज़न अॻ में मां रही वियो हुयुसि काफ़ी टाइम हिते हुयुसि। वज़न खां सवाइ ब्लड प्रेशर जेको माण्हुनि जो आहे उहो कंट्रोल। हा माण्हू मोटो थी थो वञे त उन सां माना हा फिट माण्हू बहितर आहे न स्मार्ट हुजे। बाक़ी जेकॾहिं थुल्हो माण्हू थी थो वञे वज़न करे थो वञे उहो कंहिं न कम जो आहे। हिते हाणे साल बि न आहे रहणो इंशाअल्लाह ताला। चवंदा जेको टाइम लॻायासीं पर घंचो टाइम लॻाईंदासीं। पंहिंजी दिली उमेदूं इहे आहिनि त सुठो टाइम लॻायूं। थी सघे वापसि बि न वञो। वापसि बि न वेंदो नौजवान माशाल्लाह कमाईंदो बैंक बैलेंस ठाहींदा इंशाअल्लाह उमेदूं इहे आहिनि रब करीम। अल्लाह ताला तव्हांखे कामयाब करे। असांजूं दिली दुआऊं आहिनि इहे ई महिनत कंदा रहो। बैंक बैलेंस ठाहियो पोइ हलियो वञो पंहिंजो मुल्क। पोइ कारोबार कयो, वाड़ा खोलियो, दुकान मॉल
माना वाह 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 माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थी असांखे वरी वरी महिरबानियूं